पीडीए जो टोकन हड़ताल कई वही है। टोकन हड़ताल हुजण करे हितां जे इलाइक़े जे मरीज़नि खे हिकु तरफ़ तकलीफ़ूं दरपेश आहिनि, ॿिए तरफ़ ही जेका ही हड़ताल शुरू थी आहे इन में हिननि जो कहिड़ो मुतालबो आहे, हिननि जो एहतजाज केसीं ताईं जारी रहंदो, अचो त खाइन मालूम करियूं। स्ट्राइक असां हीअ न कई आहे, असां डिमांड ॾिनी आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खे त इहे असांजा जाइज़ मुतालबा आहिनि, असांजा मञा वञनि। रिस्क अलाउंस जेको ॿियनि सूबनि खे मिली वियो आहे ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध ऐलान कयो आहे उहो अञा ताईं न मिलियो आहे। सो ख़ुदा रा असां ते रहम कयो। असां वॾी जदोजहद सां सचाई ईमानदारी सां पंहिंजी ड्यूटियूं कयूं पिया, पर असां मजबूरन असां हिकिड़े क़िस्म जो एहतजाज जे अमल में अची विया आहियूं। असांजो मुतालबो इहो आहे त रिस्क अलाउंस, हेल्थ अलाउंस ऐं टाइम स्केल जेका असांखे जेका ॾिनो वञे। इहे जाइज़ मुतालबा रखिया आहिनि त असांखे किट्स ॾिनियूं वञनि, ॿियो हथियार त नथा वठूं त असांखे जंग लड़णी आहे। किट्स ई मतिलबु उनजे लाइ हथियार आहे, असांखे उहा किट्स ॾिनी वञे। सीएम साहिब खे गुज़ारिश कयूं था मिनिस्टर हेल्थ खे त महिरबानी करे असांखे इहे ॾिना वञनि जेको असांजो हक़ आहे। असां इहो मुतालबो था कयूं सीएम खां ऐं बिलावल खां त असांखे कंफर्मेशन ऑर्डर ॾेई असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। जी नाज़रीन, अवां ॿुधो त हिननि जो मुतालबो आहे त जेसि ताईं असांखे रिस्क अलाउंस नथो ॾिनो वञे, असांखे पीपीज़ हिफ़ाज़ती किट्स ऐं ॿियो सामान नथो ॾिनो वञे, तेसि ताईं असांजो जारी रहंदो। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।